अस्सलाम वालेकुम। असल ईद जो ॾींहुं उदास चेहरो अणबन वारनि सां फाटल कपिड़ा पहिरे हर वींदड़ ॿार ॾांहुं ॾिसंदे लुढ़क लाड़े थो। सुहिणनि पहिरियल कपिड़नि ॿारनि जे पुठियां हलंदे वञे थो। जे ईद जे ॾियारे दुकान हुआ उते पहुचे थो जिते ॿार ऐं वॾनि जो हजूम हो। हिकु दुकान ते ख़ूबसूरत रांदीका ॾिसी उते बीही उन्हनि रांदीकनि खे ॾिसे थो। दुकान वारो पुछेसि थो त छा खपे। उनखे जवाबु ॾिए थो, चाचा कुझु न, ग़रीब आहियां। दुकान वारो धिको ॾिएसि थो। रोड जे पासे में हिकु बुज़ुर्ग जे भर में किरे थो जेको खेसि उथारे थो। उनखे चवे थो, चाचा बाबा माज़ूर आहे, अम्मा बीमार आहे। दिलि जी ख़्वाहिश खे पूरो करणु, रांदीकनि खे ॾिसणु, ग़रीबीअ जो हुअणु, धिका खाइणु मुक़दरु आहे। बुज़ुर्ग हिन जे अखियुनि मां वहंदड़ लुढ़कनि खे ॾिसी उगे थो, भाकुर में भरे थो। हिकु रांदीको वठी ॾिएसि थो जेको हीउ ॾिसी ख़ुशि थिए थो। ख़ुशि थी घर ॾांहुं वञे थो। बुज़ुर्ग हिन खे ॾिसंदो रहे थो ऐं चवे थो त ख़बर नाहे हिन जहिड़ा केतिरा मासूम ॿार हूंदा जेके दिलनि में हसरत खणी ईअं पिया धिका थाॿा खाईंदा हूंदा। जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि सां गॾु इन्हनि खे बि हिकु रांदीको वठी ॾियूं त हीअ बि असल ईद करे सघंदा। थैंक्स दोस्तों।